उडेरोलाल रिपोर्ट मुमताज अली वरिया मूजिब उडेरोलाल स्टेशन लॻी यूसी नौबत मरी जे केतिरनि ॻोठनि जा आल पाकिस्तान हिंगोरा था जीअं सदर एडवोकेट अली हिंगोरो ऐं इज़ुल्ला वॾेरो मज़हर हिंगोरो ऐं ॿियनि गॾिजी मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो, जिन में शामिल ॻोठ शामिर हिंगोरो, पुनो हिंगोरो, हसन हिंगोरो, हाजी जान मोहम्मद हिंगोरो, फैज़ मोहम्मद हिंगोरो, आलम हिंगोरो, अब्दुर्रहीम हिंगोरो ऐं ॿियनि ॻोठनि जा दौरा कया। उन मौक़े ते ॻोठाण ॿुधायो आहे त असां ॻोठनि खे 25 सालनि खां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असांजे ॻोठनि खे रोड, अस्पताल, स्कूल, बिजली, ड्रेन, गैस ऐं जहिड़ी सहूलियतुनि खां महरूम कयो वियो आहे। असां सदाईं चूंडियल नुमाइंदनि खे वोट ॾिना आहिनि, पर बदिले में असांखे ॼाणी वाणी नज़रअंदाज़ कयो वियो आहे। उन मौक़े ते आल पाकिस्तान हिंगोरा था जे सदर एडवोकेट अली हिंगोरो ख़िताब कंदे चयो त आउं सॼे बिरादरी सां गॾु आहियां। बिरादरी हर मसइले ते आवाज़ सां गॾु आवाज़ उथारींदुसि। उन जा मसइला जल्द खां जल्द हल कया वेंदा।